नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी। अवां कंडियारो का खबर ॾींदा हलूं। कंडियारो भरिसां ॻोठ फोटो पवन जे रवासी पोरियत सिकंदर पवन पंहिंजी न्याणी मोहम्मद समीना सां गॾु नेशनल प्रेस क्लब अॻियां पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते पोरियत साफ़िन अॻियां धाईंदे चयो त हू ग़रीब मिसकीन आहे। ॻोठ जा बासर बिना जवाब जीअं जंजाल करे छॾियो आहे। हू ॻोठ मां ज़बरदस्ती लॾाइण चाहिनि था। कुझु ॾींहं पहिरियां बासर हमलो करे मूंखे ऐं मुंहिंजी हिकु न्याणी समीना खे ज़ख़्मी कयो। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं बासर वरी मुंहिंजे घर ते हमलो करे असांखे घटि वधि ॻाल्हायो। अहिड़ी दांत हद जी कंडियारो पुलिस वटि खणी वियासीं, पर पुलिस ॾांहुं ॿुधण बदिरां थाणे तां धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। पुलिस बासर जी धुर बणिजी वई आहे। ग़रीब मिसकिन हुजण करे केर बि ॿुधण वारो न आहे। हिननि एसएसपी नुसरत फिरोज़ समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त बासर ख़िलाफ़ क़दम खणी संदि इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।